दुनिया के हर रंग हर नस्ल जा माण्हू इन इवेंट में ॾिसी इंसान ज़ात जी ख़्वाहिश वधीक पुख़्ती थिए थी त हीअ दुनिया वधीक महफ़ूज़ ऐं सुखी बणिजे त इंसान वटि ख़ुशियुनि जे लाइ घणा मौक़ा पैदा थी सघनि था। सिंध सां वास्तो रखंदड़ माण्हुनि जो चङो ख़ासो तइदादु दुबईअ में रहंदड़ आहे ऐं उहे तोड़े हिन इवेंट खे ॾिसण लाइ ख़ुसूसी तौर ते दुबई आयल सिंध वासी बि हिन इवेंट मां भरपूर मज़ो माणे रहिया हुया। साईं तव्हां ही वर्ल्ड कप खे ॾिठो आहे त जहान खे अॼु ॾिठो आहे त रंगीनीअ खे बि ॾिठो आहे ज़िंदगीअ खे ॾिठो आहे कीअं था ॾिसो? ज़बरदस्त ॾाढो मज़ो आयो तमामु वॾी अट्रैक्शन आहे ऐं दुनिया जा मुख़्तलिफ़ कंट्रीज़ जा माण्हू आयल आहिनि ऐं डिफरेंट कलर्स आहिनि हिन जा हिन शो जा ऐं वाकई माण्हू इंजॉय करे थो हिन में कोई शक कोन्हे। हिन में को वीएन बि नज़र अचे थो पियो ही हेतिरियूं शयूं दुनिया जॾहिं हींअर टेररिज़म जे बहाने आहे ॿिनि माण्हुनि जो गॾु थियणु मसइलो आहे मिडल ईस्ट में हींअर अनरेस्ट बि आहे उनजे बावजूदु ही मिडल ईस्ट जो हिसो आहे उनजे बावजूदु हिन क़िस्म जी एक्टिविटी हिते रहे थी उन सां जेको स्टेट या रियासत खे फ़ाइदो पवे थो उन हवाले सां छा चओ? डेफिनेटली ॾिसो न दुनिया में उहे मुल्क पंहिंजी इकनॉमी बहितर करे सघंदा जंहिंजो लॉ एंड ऑर्डर बहितर आहे ऐं तव्हां ॾिसो था हिते माण्हू फ्रीली पंहिंजो मूव करे सघनि था को रेस कलर जो को डिस्क्रिमिनेशन कोन्हे हर माण्हू हर मज़हब वारो आराम सां पंहिंजी ज़िंदगी पंहिंजे हिन शो में इंजॉय करे थो कंहिंखे को फियर कोन्हे कंहिंखे को ख़ौफ़ कोन्हे त इहो आहे स्टेट जी रिट आहे ऐं स्टेट जी रिट जिते हूंदी आहे उते तव्हां ॾिसो त कहिड़ो ज़बरदस्त शो हले पियो कंहिंखे का परेशानी कान्हे ऐं हिननि माण्हुनि तव्हां पहिरियां बि इंटरव्यू वरितो माण्हुनि खां हू ॾाढो तव्हां ॾिसनि पिया कंहिंजो ॿियो टाइम सेकेंड टाइम हो कंहिंजो थर्ड टाइम हो मतिलबु माण्हू अचनि पिया ऐं वञी पंहिंजे मुल्क में पंहिंजे माण्हुनि खे ॿुधाइनि पिया त एतिरो ज़बरदस्त हुते अमन अमान आहे एतिरो बहितर हुते जेको आहे सो तव्हांखे माहौल मिले थो जो माण्हू आराम सां हिते अचनि था इंजॉय कनि था ऐं डेफिनेटली दुबई इज़ ग्रेट। दुबईअ में 150-60 क़ौमुनि जा माण्हू तमामु पीस हारमनी सां या अमन आशितीअ सां गॾिजी रहनि था। हिते जेको सिक्योरिटी ऐं सेफ्टी या अमन ऐं आशितीअ जो जेको तरीक़ेकार उन्हनि ठाहियो आहे बिज़नेस जे लाइ या माण्हुनि खे रहण ऐं खाइण पीअण पंहिंजे कल्चर जी आज़ादी काफ़ी आहे तंहिंजे करे सभिनी खे मौक़ो मिले थो हिते अची पंहिंजे लाइ अपॉर्चुनिटीज़ ॻोल्हण जो पंहिंजे लाइ आसानी ॾिसण जो। रहियो सुवाल त हीउ जेको वर्ल्ड कप जेको असीं सभु गॾिजी ॾिसण आया आहियूं इंजॉय पिया था करियूं हिकिड़ो वॾो मेलो आहे महा मेलो आहे $26 मिलियन जी प्राइज़ मनी आहे रुॻो रुपयनि में ई ॻाल्हाइजे त 200 करोड़ रुपए खां वधीक त रुॻो प्राइज़ मनी आहे। सॼी दुनिया मां मुख़्तलिफ़ माण्हुनि जा मालिकनि जा घोड़ा आयल आहिनि उन्हनि जा ट्रेनर आहिनि माण्हू उनखे ॾिसण लाइ आयल आहिनि फैशन शो आहे म्यूज़िक जो प्रोग्राम आहे इहो सभु ईअं आहे त माण्हू सुकून सां रहनि अमन आशितीअ सां रहनि पंहिंजो पाण खे इंजॉय कनि एंटरटेन कनि उन हिसाब सां बिज़नेस एक्टिविटी वधे। सो इहो सम्झूं था त बेसिक शइ जेका आहे माण्हुनि जी आज़ादी उन्हनि खे जेको सुकून सिक्योरिटी प्रोवाइड करणु आहे जेको हितां जो जेको निज़ाम आहे ऐं तव्हां पंहिंजे जेको आहे इज़हार खे या पंहिंजे रहण खाइण पीअण जे या पंहिंजे मज़हब खे एडॉप्ट करे सघो था रही सघो था फॉलो करे सघो था उहा आसानी इन जे करे हिन मुल्क हिननि माण्हुनि तरक़ी कई आहे। इन इवेंट खे ॾिसण लाइ आयलनि मां हर कंहिंजी दिलचस्पी अलॻि अलॻि आहे। This is incredible. Washington DC is nothing like this. This is like amazing. So much fun. Great. There are various deserts in different parts of the world, but what is here? We have nothing like this. This is a complete culture shock. This is incredible. Washington DC, I don't think that I've never seen anything like this. Never. मंझंदि जो 2 वॻे रेस जो पहिरियों इवेंट शुरू थियो
सिज लहण शर्त बेमिसाल आतिशबाज़ी हो जेको अहिड़ो सिलसिलो शुरू थियो जंहिंजे रोशनी में दुनिया रंगीन ऐं पुरमुसरत बणिजी थी वई। इवेंट जे कवरेज लाइ रेस में डोड़ंदड़ घोड़नि सां गॾु ख़ुसूसी कारूं ऐं जीपूं कैमरा खणी हली रहियूं हुयूं जेकी लाइव कवरेज करे रहियूं हुयूं। एरियल शॉट्स हेलीकॉप्टरनि वसीले टीवी स्क्रीन्स ते ॾेखारिया पिए विया। समूरे इवेंट दौरान दुबई जो हुक्मरान शेख मोहम्मद पाण बि मौजूदु रहियो। उन रिवायती घणी सिक्योरिटीअ जे घेरे में न हुयो जेका असांजे मक़ामी मुशाहिदे में ईंदी रहंदी आहे। वर्ल्ड कप जे तक़रीब बैदि समूरी दुनिया मां वॾा वॾा रॉक स्टार, यूरोप जूं पॉपुलर आर्टिस्ट जेसिका, शकीरा ऐं ॿियनि गुलकाराउनि माहौल खे मस्तु बणाए छॾियो। वर्ल्ड कप खां हिकु राति अॻु दुबई जो हुक्मरान शेख मोहम्मद ख़ुसूसी तौर ते समूरी दुनिया मां हिन इवेंट में शिरकत लाइ आयल माण्हुनि खे पंहिंजे अरब सकाफ़त, खाधनि, लिबासुनि, रांदियुनि ऐं ज़िंदगीअ जे ॿियनि रुखनि खां आगाह करण लाइ दुबईअ जे भरिसां हिकु वॾे सहरा में अरेबियन नाइट जो इंतज़ामु कंदो आहे। सहरा में जॾहिं रंग, नूर ऐं रोशनीअ जी बरसाति थिए थी त हिकु तरफ़ मुसरत महसूसु थिए थी त ॿिए तरफ़ असां जहिड़नि बदनसीब ख़ितनि जे रहवासियुनि खे पंहिंजो देश ऐं पंहिंजूं महरूमियूं यादि अचनि थियूं। हिन सवाल सां गॾु त छा ही सभु कुझु पाण वटि मुमकिन आहे? हूअं त समूरे विच ओभर में बेआरामी आहे, मुख़्तलिफ़ हंधनि ते सियासी तहरीकूं हली रहियूं आहिनि, पर दुबईअ जो ज़िक्र, दुबईअ जो जहान ई कुझु ॿियो आहे। हिन वक़्तु दुबईअ जे भरिसां हिकु सहरा में मौजूदु आहियां जिते दुबईअ जे हुक्मरान शेख मोहम्मद पारां अरबियन नाइट जे नाले सां हिकु इवेंट मुनक़िद कयो वियो आहे। हीउ इवेंट हर साल थींदो आहे। हिते जेकी घोड़नि जी रेस आहे उनजो सालियानो वर्ल्ड कप थींदो आहे। उन हवाले सां जेकी सॼी दुनिया मां शौक़ीन ऐं टूरिस्ट हिते अचनि था उन्हनि जे मान में हीअ अरबियन नाइट मुनक़िद कई वेंदी आहे। ऐं दुबईअ जे हिन सहरा में बीठो आहियां। तव्हां हिते हीउ जेको पधर आहे उहो दुबईअ जे बिल्कुलु भर में हिकिड़ो मुकमिल अहिड़ो ई सहरा आहे जहिड़ो पंहिंजे थर वारो सहरा, पर हिते तव्हां ॾिसंदो त ज़िंदगी आहे, रक़्स आहे, रोशनी आहे ऐं ज़िंदगीअ जा मुख़्तलिफ़ परतव आहिनि। हिते ॾिसी करे माण्हूअ खे इहो अहसासु थिए थो पियो त दुबई वाक़ई दुबई थिए थी। असीं हिते तव्हांखे इहो ॾेखारींदासीं त हिते घोड़नि जा शौक़ीन कीअं घोड़ा डोड़ाइनि था, हिते दुबईअ जे सकाफ़ती रंग छा थो थिए, दुनिया सॼीअ जे कल्चर खे हिते कीअं गॾु कयो वञे थो ऐं माण्हू हिते कीअं अचनि था पिया। इन हवाले सां असीं मुख़्तलिफ़ माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं, तव्हांखे मुख़्तलिफ़ मंज़र ॾेखारींदासीं ऐं हिते तव्हांखे इहो बि ॾेखारींदासीं त दुबईअ जो हुक्मराननि जेतोणीकि जिदत जे हिन नवनि इंतिहाउनि खे छुहियो आहे पर पंहिंजे असुलियत ऐं पंहिंजे कल्चर खे उन्हनि कॾहिं बि न विसारियो आहे। हिते अहिड़ियूं शयूं आहिनि जेके असांखे पंहिंजे सहरा में, पंहिंजे थर में आम जाम नज़र अचनि थियूं, पर ही माण्हू पंहिंजे वसीलनि, पंहिंजे कल्चर खे कीअं सॼी दुनिया में कैपिटलाइज़ कनि था उहो ॾिसण वटां आहे। केतिरनि सालनि खां ईंदा हो, कीअं थो लॻे? 6-7 साल थी विया आहिनि। हर साल ईंदा आहियूं ऐं जो अरबिक कल्चर आहे जाम सारो मज़ो ईंदो आहे। अच्छा, खाधा बि मुख़्तलिफ़ हूंदा आहिनि? जी, डिफरेंट फूड आहे ऐं ख़ासि करे अरबिक। हिते ख़वातीन जा स्टॉल लॻियल हूंदा आहिनि, उन्हनि सां कचहरी थिए थी, उहे कीअं थियूं? हर साल त न हूंदा, हिन साल आहिनि। हिते इन सहरा में हज़ारे माण्हुनि जे वेहण जो इंतज़ाम कयो वञे थो ऐं हिते हर इवेंट तमामु वॾियुनि मल्टीनेशनल कंपनियुनि पारां स्पॉन्सर थिए थो ऐं माण्हू हिते अचण बैदि हिन ई जहान में गुम थी वञे थो जिते अरबनि जा रिवायती लिबास, रक़्स हिते आम जाम नज़र अचनि था। उते वरी अरब कल्चर खे यूरोपी कल्चर सां मिलाए जंहिं हुस्न ऐं सूंहं खे जिला ॾिनी वई आहे उहा ॾिसी माण्हू मस्तु थियो आहे। Part of the organizers, yani we are participating in this show as Dubai Tourism, Dubai Department of Tourism and Commerce Marketing. They are participating in organizing this. How many people do you expect here? How do you have? I think we reached here, I believe 3,000 persons. They came. कदीम दुबई जे ॿेड़ी ठाहिण वारे धंधे खां वठी मच्छी मारण, उठ हलाइण खां वठी घर में रध पचाव कंदड़ औरतूं ऐं हथनि ते मेहंदी हणण जा रिवायती रंग त हिते आहिनि, पर हिन देश जे हुक्मराननि बादशाहत हूंदे बि पंहिंजे रिवायत, सकाफ़त, हुनुर तोड़े खाद खुराक खे पंहिंजे मुआशी सघ में तब्दील कयो आहे ऐं हू ख़ुशियूं ॾेई पैसा कमाइण जो गुर अहिड़ो त सिखी विया आहिनि जो हाणे का बि ख़ुशी बिना पैसे जे नथी मिले। न रुॻो देसी
पर दुनिया जे हर खंड ऐं लॻभॻि हर मुल्क जा माण्हू असांखे अरबियन नाइट में बि मिलिया। हीउ महिमाननि जी आजियां जो हिकु मंज़र आहे। जॾहिं भिटुनि खे रोशनी ऐं रंगनि जा पहराण पाता विया ऐं मक़ामी लिबास में नींगरियूं कतार बनाए बीठियूं त सहरा में बि ॼण गुल टिड़ी पिया। हिते अरबी खाधनि जा स्टॉल बि लॻाया विया। नाइट में हिकु अहिड़े रिवायती खाधे खुराक जे स्टॉल ते मौजूदु